गजा में फ़लस्तीनियुनि खिलाफ जारी है तेगणतीअ जो इज़हार। OIC जा मेंबर मुल्क गजा में फौरी तौर गैर मशरू जंगबंदी कराइनि। मज़लूम फ़लस्तीनी अवाम से बिना देर इमदाद यकीनी बणाई वञे। पाकिस्तान जे नाइब वज़ीर आज़म परडी वज़ीर इसहाक डार जो OIC जे सरबराही इजलास के ख़िताब। इसहाक डार जो चवणु आहे त OIC आलमी इक़्तिसादी तरक्की में अहम किरदार अदा करे सघे थी। OIC मुल्क मौसमियाती तब्दीली जहिड़नि चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ गॾिजी कमु कनि। भारत वालरल कश्मीर में हथे खाली कश्मीरी अवाम मथा ज़ुल्म करे रही आहे। भारतीय सियासतदान जा पाकिस्तान मुखालिफ बयान इलाक़ाई इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। पाक सऊदीया सिड़पकारी कॉन्फ्रेंस अॼु इस्लामाबाद में शुरू थी रही है। कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ सऊदी अरब जे 30 मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे नुमाइंदनि समेत 50 कारोबारी शख़्सियतुनि ते मुश्तमिल सऊदी वफ़द अॼु इस्लामाबाद पहुचंदो। सऊदी वफ़द 2 ॾींहं तरसण दौरान पाकिस्तान में वापार ऐं सिड़पकारी जे मौक़नि जो जाइज़ो वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वफ़द सां ॻाल्हि ॿोल लाइ 16 रुकनी कमेटी जोड़े छॾी। सऊदी वफ़द जो तालुक़ टेक्नोलॉजी, तवानाई, हवाबाज़ी, तामीरात, माइनिंग ऐं ह्यूमन रिसोर्सिस शोबत सां आहे। वफ़द पाकिस्तान जे दौरे बाद पंहिंजे मुल्क वञी शहज़ादे मोहम्मद बिन सलमान खे पाकिस्तान में सिड़पकारी बाबति ब्रीफिंग ॾींदो। कणक स्कैंडल जी जांच कंदड़ कमेटी खज़ाने वारी अॻूणी निगरान वफ़ाक़ी के तलब करे वरितो। खुराक खाते जे अॻूणनि सेक्रेटरियुनि मोहम्मद महमूद ऐं मोहम्मद आसिफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कणक स्कैंडल जे ज़िम्मेवारनि खे हुकुम ॾींदे चयो आहे त हारिस जी महिनत खे कंहिं जी ग़फ़लत सबबि ज़ाया थियण न ॾींदासीं। वास्को ज़रिए 18 लाख टन कणक ख़रीद कंदासीं। हारियुनि खे उन जे वक़्तु ॾींदासीं। ऑफिसर वज़ीर आज़म खुराक जे तहफ़्फ़ुज़ लाइ कमेटी कोर्ट वारे वज़ीर शर्जील नामेमर पारां जिना एवेन्यू 2 महीननि अंदर मुकम्मल करण जो ऐलान। शर्जील नामेमर जो चवणु आहे त कराची जे शहरनि खे ट्रांसपोर्ट जी तमामु घणी ज़रूरत आहे। निगरान हुकूमत रेड लाइन BRT ते अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। सिंध हुकूमत रेड लाइन सूबे ते कमु शुरू करे छॾियो आहे। हुकूमत जी पहिरीं तर्जीह अवाम जी तकलीफ़ ख़तमु करण BRT बस हूंदी। महीने दौरान मीडिया सां ॻाल्हाए खिलाफ साज़िश हुई। आवाम के इदारनि खिलाफ भड़काए वियो। कोशिश करे पुलिस भाव समेत 2 ॾोहारी मारिजी विया। मॉस्को थाणे जे हद में पंजाब पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबलो थियो। फायरिंग जे ऐं हाकिम शर्माइजी विया। पन्या के भरिसां सकर मुल्तान मोटरवे ते हथियारबंदनि जी हिकु गाॾी ते फायरिंग। शकवा जो रवासी ड्राइवर मुबीना तो रकबा। बाइजी थाणे जे हद में हथियारबंदनि हिकु गाॾी ते फायरिंग करण पार शकवा जे रवासी ड्राइवर यूनिस खान खे मुबीना तो रकबा करे विया। खानपुर वेझो कचेपारी इलाइक़े में पोलियो बरकर अगवा। UC सेवाणी जे रवासी पोलियो बरकर ख़ालिद भयो खे हथियारबंद
रुस्तम जे कचेवारी इलाइक़े में ड्यूटी दौरान अगवा करे पिया मुखबी जे बारसनि जो चमनाही ते धाड़ेलनि खे फोन करे चयो आहे त पुलिस उन जी आज़ादी ताईं आवाज़ जो माण्हू क़ैद रहंदो। सखर पुलिस पारां कचे में ॾुहारनि खिलाफ ऑपरेशन दौरान बिन मुखबिन के बाज़ाब करण जी दावा। आबिद बलोच चमनाहे ते शाबिलो जे कचे में ॾुहारनि खिलाफ हलंदड़ ऑपरेशन दौरान अहम कामयाबी मिली। 5 ॾींहं अॻु सखर जे साई थाणे जे दिमाग़ थियल कोसा बिरादरी जे बिन मुखबिन के बाज़ाब करायो वियो आहे। धाड़ेल ॿिन्ही मुखबिन के ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त पुलिस पहुचण ते मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान धाड़ेल ॿिन्ही मुखबिन के छॾे फरार थी विया। राधण में नौजवान करुण बड़ता मुबीना तौर पान मथा पिस्टल जो फायर करे खुदकुशी करे छॾी। ॻोठ गमाणी जे रवासी शाहबाज सोलंकी पान मथा पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो। घर बातिल में कोहराम थियल। थर पार्कर में नायब नस्ल जे हिरणनि जो शिकार बंदि न थियो। ननगर पार्कर जे ॻोठ लाठी जे वेरी भरिसां शिकारियुनि फायरिंग करे बिन हिरणनि के जख्मी कयो। फायरिंग जे आवाज़ ते ॻोठाणनि जंग तरफ़ ईंदे ॾिसी शिकारी हिकु हिरण पाण सां गॾु खणे फरार थी विया। ॻोठाणनि जख्मी थियल ॿिए हिरण खे हथु करे वरितो। ॻोठाणनि जो चवणु आहे त शिकारियुनि खे असां सुञातो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे जंगली जीव जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन।